लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जी सदाउनि सां हज जी अदायगी जारी। अॼु अहम रुकन वक़ूफ़ इरफ़ा अदा कयो वेंदो। लखे हज पांदीअड़ा मस्जिद निमरा खां हज जो ख़ुतबो ॿुधंदा। ज़हर ऐं असर जी निमाज़ हिक ई वक़्तु पढ़ी वेंदी। सिज लहण बाद हाजी सगोरा मुस्तफ़ा रवाना थींदा। मुज़दलिफ़ा में राति खुलियल आसमान हेठि गुज़ारण बाद रिमी लह रवाना थींदा। पाकिस्तान खिलाफ अगरई में नाकामी बाद दुश्मन पाकिस्तान खिलाफ प्रॉक्सी वार शुरू करे छॾियो आहे। बलूचिस्तान में थींदड़ दहशतगर्दी पहिरें ॾींहं खां राह फंड ॾिठा आहिनि। फितना आल हिंदुस्तान जी सरपरस्ती भारती ॻुझो इदारो राह करे पियो, जेके खेनि ॻुझी ॼाण फराहम करे रहिया आहिनि। पाकिस्तान जे अमुन खे दांव ते लॻाइण जी साज़िश करे रहियो आहे। भारत उभरंदड़ मईशत खे तबाह करण जो ख़्वाब ॾिसे पियो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ भुगटी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त दुश्मन खे अगराई ते मिटीअ में मिलायो वियो। पाक फ़ौज भारती अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। फितना आल हिंदुस्तान जे हर हमले खे नाकाम बणायो वेंदो। भारती मीडिया कराची एयरपोर्ट खे तबाह करण जी बि कूड़ी ख़बर हलाई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु सऊदी अरब जे दौरे ते रवानो थींदो। वज़ीर आज़म सां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, ख़्वाजा आसिम मेहता तारण ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर बि गॾु वेंदा। सॼनि मूजिबि वज़ीर आज़म ईद सऊदी अरब में गुज़ारींदो ऐं पाक वार चिकतान दौरान हिमायत ते सऊदी क़यादत जा थोरा मञींदो। पाकिस्तानी पार्लिमानी वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारत के दुनिया ॾों वाइको करण वारो मिशन कामयाबी सां जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में वफ़द जी अमरीकी कांग्रेस में पाकिस्तानी कॉक्स जे नुमाइंदनि सां बि मुलाक़ात। अमरीकी थिंक टैंक CSIS जो बि दौरो। मुबाहिसे दौरान पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो। पार्लिमानी वफ़द जे सरबराह तरफ़ां दहशतगर्दी ख़िलाफ़ ISI ऐं भारती ॻुझे इदारे राह खे गॾिजी कमु करण जी तजवीज़। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अमन वापार जा दरवाज़ा खोलींदो ऐं तकरार घटि कंदो। भारत सां अमन चाहियूं था। दुनिया ॿुधाए त कंहिंजी लाइफ लाइन काटी वञे त कहिड़ो रद्दअमल हूंदो। हालतूं ख़राब थियण खां अॻु आलमी बिरादरी खे किरदारु अदा करणु घुरिजे। सलामती काउंसिल में गज़ा में मुस्तकिल जंगबंदी बाबति ठहराउ रद्द। 14 मेंबरनि गज़ा जंगबंदी मुतालबे जे हक़ में वोट ॾिनो। गज़ा जंगबंदी बाबति ठहराउ अमरीका वीटो करे छॾियो। पाकिस्तानी सफ़ीर आसिम इफ्तिकार जो चवणु आहे त गज़ा जूं हालतूं इंतिहाई ख़राब आहिनि। जंगबंदी बाबति ठहराउ रद्द थियणु आलमी इंसानी कानून जी भनकड़ी आहे। ठहराउ रद्द थियण सां ख़तरनाक पैगाम वेंदो। पाकिस्तान फ़लस्तीनी अवाम जी भरपूर हिमायत जारी रखंदो। गज़ा ते इसराइल जा वेशाणा हमला बंदि न थिया। अॼु सुबुह इसराइली फ़ौज जे हमलनि में वधीक 9 फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया जो चवणु आहे त अल-मवासी में बेघर फ़लस्तीनियुनि जे खेमनि ते ड्रोन हमला कया विया, जंहिं जे नतीजे में 6 ॼणा शहीद थी विया। ज़ैतून वारे इलाइक़े में हिक घर ते हवाई हमले में 3 फ़लस्तीनी शहीद। इसराइल पारां हमास जे नए सरबराह खे शहीद करण जी बि दावा। हमास तरफ़ां नए क़ाइद जी शहादत जी तस्दीक़ न कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। सिंध में क्रिकेट खे हथी वठण बाबति ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान स्टेडियम जी नई सिर अॾावत समेत ॿियनि मामलनि ते बि सलाह मशवरा। हैदराबाद जे न्याज़ स्टेडियम खे आलमी मयार मुताबिक़ ठाहिण जो फ़ैसिलो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त न्याज़ स्टेडियम में 17 सालनि बाद इंटरनेशनल मैच थींदी। हलंदड़ साल ई इंटरनेशनल मैच कराइण जी कोशिश कई वेंदी। करमपुर वेझो चोलियानी बिरादरी जे बिंदुरुनि में झेड़े दौरान नौजवान क़त्ल। जमाल वारे इलाइक़े में चोलियानी बिरादरी जे बिंदुरुनि में कारह मामले तां झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में नौजवान कुर्बान चोलियानी मारिजी वियो। वाक़े बाद धुरनि में छिक ताण तेज़ फायरिंग जी ॾे वठि। इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो।
गंबट में 70 अॻु घर अंदर बेटी फाटण सबब सड़ी ज़ख़्मी थियल घर भातियुनि मां वधीक हिकु औरत फोत, पोतुनि जो अंग वधी छती वियो। गुलशन रहीम कॉलोनी में 70 अॻु बिजली जे शॉर्ट सर्किट दौरान बेटी फाटी पई हुई। हिकु ई घर जा 9 भाती सड़ी ज़ख़्मी थिया हुआ। ज़ख़्मी ज़रीना शेख अस्पताल में दम ॾिनो। औरत जो मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा, एक ॼणो हयाती विञाए वेठो। 24 ॼणा ज़ख़्मी। दादो मोरो रोड ते कार ऐं रिक्शा में टक्कर थी पियो। नतीजे में एक ॼणो फोत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नौशहरो फेरोज़ वेझो नेशनल हाईवे अलाणी वेझो मुसाफ़िर कोच ऐं टॉलर में टक्कर थी पियो। हादसे में 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। मुरी शौक़ भरिसां नओं रोड स्टाफ वटि वैन मोटरसाइकिल खे बचाईंदे कल्टी थी पई। हादसे में 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। सिविल अस्पताल मुंतक़िल।